एक भेरे अल्लाह के नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे साथियुनि सां तशरीफ़ फरमा हुआ। एक नहायत ख़ूबसूरत हसीन ऐं जमील पखी उते अची वेठो। संदन साम्हूं ज़मीन ते लेटण लॻो। उन पंहिंजो पाण खे ज़मीन ते एतिरो त रहड़ियो जो संदसि खल लही वई। हाणे उहो ॻाढ़ो ठोड़ो ऐं तमामु बदसूरत नज़र अचणु लॻो। पोइ उहो गप में वियो उते लेटियो, जंहिंसां उहो अञा बि बदसूरत थी वियो। उन खां बाद उहो वहंदड़ पाणी में वियो। उते वेहतो त उनजो पहिरियां जहिड़ो हुस्न मोटी आयो। जिस्म तां गप बि लही वई, खल बि नएं सिर अची वई, बिल्कुलु पहिरें वांगुरु थी वियो। अल्लाह पाक जे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम हीउ ॾिसी करे पंहिंजे हवारियुनि खे फरमायो, हीउ पखी तव्हां जी तरफ़ निशानी बणाए करे मोकिलियो वियो आहे। हीउ मोमिन जो मिसाल आहे। मोमिन बानो गुनाह कंदो आहे, पाण खे बदसूरत ऐं गंदो करे छॾींदो आहे। पोइ जॾहिं उहो तौबह कंदो आहे त गुनाह जी काराण उन खां परे थी वेंदी आहे ऐं उहो पहिरें